हलाणी मां ख़बर ईंदा हलो त हलाणी में बदमनी चोट चढ़ी वई। ॾींहं ॾिठे जो शहरी फुरजण लॻा। हलाणी अस्पताल जे गेट ते बीठल ॿिन फौरन फरहान अली कास्केली का हथियारनि जी ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। फौरन सां मज़ामत करण ते फौरन फरहान खे ज़ख्मी करे छॾियो। नौजवान फरहान अली कास्केली ऐं संदसि वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे साहिब खान मोहम्मद जुम्मन मोहम्मद खान ताज मोहम्मद ऐं कादिर बख्श कास्केली एहतजाज कंदे ॿुधायो त फरहान पंहिंजे नंढे भाउ खे अस्पताल मां सुई लॻाइण लाइ खणी आयो त अस्पताल रोड ते ॿिन बीठल फौरन हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करे विया आहिनि। हिननि चयो त शहर अंदरि फुरूं थियण रोज़ जो मामूल बणियल आहे, पर पुलिस अगोर निंड में सुतल आहे। हिननि एसएसपी नौशरो फिरोज डीएसपी मेरापुर खां घुर कई त फौरन ते कंट्रोल कराए असांखे मोटरसाइकिल वापस कराए ॾिनी वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।